अस्सलामुअलैकुम दोस्तों, ड्रामा सीरियल ज़हर ज़िंदगी जंहिंजे ईंदड़ नए एपिसोड में छा रबन मीरा खां मुंहुं मोड़े वेंदो। मीरा रबन खे कीअं यकीन ॾियारे त हुन पंहिंजी इज़त ते दाग लॻण न ॾिनो। छा रबन रईस कमाल खान खे मारे छॾींदो? छा रईस कमाल खान ऐं ओठो हैबत ऐं कालूअ खे मारे छॾींदा? तफ़सीली ॻाल्हि ॿोल शुरू करण खां पहिरियां तव्हां सभिनी दोस्तनि खां हिकिड़ी नंढड़ी गुज़ारिश आहे, जेकॾहिं तव्हां अञा ताईं असांजे चैनल MJ ऑफिशियल ते नवां आहियो त असांजे हिन चैनल MJ ऑफिशियल खे सब्सक्राइब करण न विसारींदा ऐं वीडियो पसंदि अचण ते लाइक ज़रूरु कंदा। दोस्तों, हलूं था पंहिंजे मेन टॉपिक जे तरफ़ त ड्रामा सीरियल ज़हर ज़िंदगी जंहिंजे ईंदड़ नए एपिसोड में अव्हां खे ॾेखारियो वेंदो त रबन मीरा खां मुंहुं मोड़े वेंदो ऐं रबन जे दिलि में मीरा जे लाइ नफ़रत पैदा थी वेंदी। मीरा रबन खे यकीन ॾियारण लाइ हर कोशिश कंदी। मीरा जी इज़त अॼु बि महफ़ूज़ आहे, पर रबन खे मीरा जे मथां भरोसो कोन ईंदो, छो त रबन मीरा खे कुंवार जे वेस में रईस कमाल खान सां गॾु ॾिठो हो। हाणे रबन रईस कमाल खान खे कॾहिं बि कोन छॾींदो ऐं रबन रईस कमाल खान खे तड़पाए तड़पाए मारींदो। ओठो रईस कमाल खान खे ॿुधाईंदो त रबन ऐं वारिस खे आज़ाद कराइण वारा हैबत ऐं कालू आहिनि ऐं पोइ रईस कमाल खान हैबत ऐं कालू ॿिन्ही खे ख़तमु करे छॾींदो। त दोस्तों, ही हुई असांजी अॼु जी वीडियो। उम्मीद आहे त तव्हां सभिनी खे असांजो अॼु जो इहो नंढड़ो वीडियो पसंदि आयो हूंदो। जेकॾहिं पसंदि आयो आहे त लाइक करणु न विसारींदा ऐं तव्हांखे हिन ज़हर ज़िंदगी ड्रामे में कंहिंजो किरदारु वधीक पसंदि आयो उहो असांजे कमेंट जे बॉक्स में लाज़मी ॿुधाईंदा। मिलंदासीं तमामु जल्द हिकु नए वीडियो सां गॾु। तेसि ताईं माशाल्लाह दोस्तों।